Assalamu alaikum. This is Abdul. Welcome again our YouTube channel Guru of MCQs. अॼु असां वधीक सिंधी जा MCQs डिस्कस कंदासीं। असांजो पहिरियों क्वेश्चन आहे त पीर हसामुद्दीन राशिदी जी क़बर किथे आहे? उहा आहे मकली में। ॿियो सवाल आहे असांजो भागोबान कहिड़े दौर जो शाइर हो? सूमरनि जे दौर जो। इहो आम क्वेश्चन आहे। त असां हिन पेज मां जेके इम्पॉर्टेंट MCQs आहिनि त उहे असां सॉल्व कंदासीं, बक़ा लेफ्ट कंदासीं। असांजो 62 क्वेश्चन आहे त सिंघार बेतनि जी कन ॿिनि शहरनि जा नाला ॿुधायो। साबिर मोची, जलाल धोबी। असांजो 63 क्वेश्चन आहे त शाह लतीफ़ जी कहिड़े सुर में रज़मिया शाइरी आहे? केॾारो में। इहो मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs आहे असांजो SST टेस्ट जे हिसाब सां। क्वेश्चन नंबर 64 ग़रीबनि जो विरसो नाविल कंहिंजो लिखियलु आहे? नारायण दास अनभाणी जो। 65 सिंध जो पहिरियों नाविल कहिड़ो आहे? दलाराम, जेको मिर्ज़ा कलीज बेग साहब लिखियो हो। क्वेश्चन नंबर 66 आहे त सर सुसी जा घणा सुर आहिनि? त उहे आहिनि देसी, माज़ूरी, आबरी, कोहारी, हुसैनी। 67 असांजो आहे त नादिर शाह कहिड़े दौर में सिंध ते हमिलो कयो? कलोड़नि जे दौर में। इहो बि असांजो इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे। सरही सार कंहिंजो सफ़रनामो लिखियलु आहे? मेहताब महबूब जो। इहो बि हिकिड़ो इम्पॉर्टेंट MCQs आहे फॉर SST टेस्ट। सिंधी ॿोली जा लहजा घणा आहिनि? 5। 69 क्वेश्चन। 70 क्वेश्चन आहे त सिंध में सभ खां पहिरियां दीवान कंहिं लिखियो? ख़लीफ़ो गुल मोहम्मद, जंहिंखे पहिरियों दीवान शाइर चयो वेंदो आहे। असांजो आहे 71 क्वेश्चन मरण मूसिया नाविल कंहिंजो लिखियलु आहे? त सिराज मेमन साहब जो लिखियलु आहे। क्वेश्चन नंबर 72 आहे त हवाइन जी आधार ते कंहिंजो लिखियलु आहे? त फ़हमीदा हुसैन जो लिखियलु आहे। क्वेश्चन नंबर असांजो 73 आहे हीणा माण्हू सघारो हिमालय सफ़रनामो कंहिंजो लिखियलु आहे? फ़कीर मोहम्मद लाशारी जो लिखियलु आहे। असांजो ॿियो क्वेश्चन आहे गुलशन बहार। 75 क्वेश्चन गुलशन बहार दास्तान कंहिंजो लिखियलु आहे? फ़कीर मोहम्मद आजिज़ जो लिखियलु आहे। ॿियो असांजो क्वेश्चन आहे 76 शेर कोहिस्तान कंहिंजो लिखियलु आहे? अलाह बचायो समो जो लिखियलु आहे। चंड जा तमनाई 77 क्वेश्चन कंहिंजो लिखियलु आहे? आगा सलीम जो लिखियलु आहे। इहो बि इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर असांजो 79 आहे त सिंधी सूरत क़ती कॾहिं ठही? 1853 में